और शमल मीराली जी सॼी केस्ट पर ज़बान याद जलाल जो राग सॼो याद इन में फ़ाइदो न थींदुई कुरान याद कर तो फ़ाइदो थींदुई अल्लाह जो कलाम जंहिंजे सीने में हुजे न उनके कब्र जी बाहि न साड़ींदी आहे कुरान याद कयो वाटवी दे कब्रिस्तान मां गुज़रंदे सिर्फ हिकिड़ो भेरो आयतुल कुर्सी पढ़ी जो मुंहिंजा मौला हिन तिलावत जो सवाब हिन सारे कब्रिस्तान वारनि जे रूह खे पहुचा त हर कब्र जे अंदर 70 नूर रब दाखिल थो करे हर कब्र जे अंदर 70 नूर दाखिल कया वञनि था ऐं उन्हें पढ़ण वारे खे 70 नबीअनि जेतिरो अजर ऐं सवाब ॾिनो वञे सुभान अल्लाह मुझा दोस्त जड़े को खैर खैरात करे तो अल्लाह जा मलाइका उन खैरात के नूर जे तबकन में विझी उन कब्र जे किनारे ते अची भी सॾ करता या साहिबल कब्रल अमीक ओ सोड़ी सामीअ वारा ए ऊनी गहरी कब्र वारा ही तुझे ला तोहफो आ जेको तुझे बच्चन तोड़े मोकिलियो आ साईं फरमाइनि था जेॾी महिल उहो तोहफो उन वटि पहुचे थो त उनजो रूह ख़ुशि थी वञे थो ऐं उन कब्र जे ओसे पासे में जेके ॿियूं कब्रूं आहिनि न जिन खे उन जे अज़ीज़नि यादि न कयो उहे लजी था थियनि अल्लाह असांजे मिटनि असांखे विसारे छॾियो असांखे कंहिं न यादि कयो ही ख़ुशि थो थिए त मुंहिंजे बचनि मूंखे यादि कयो आहे अॼु मुंहिंजे लाइ हेड़ी सुहिणी महफ़िल सजाई आहे अॼु मुंहिंजे लाइ ख़ैर ऐं ख़ैरात ऐं तिलावत थी आहे उन मैयत जो रूह ख़ुशि थी वञे थो जो सल्लल्लाहु अलैहि या इमाम जलालुद्दीन सुयूती तो लिखे शरह सुदूर किताब जे अंदर रिवायत आने तो त हिकिड़ो अल्लाह जो सालिह मानो उन जी घर वारी गुज़ारे वई घर वारी ज़ाल वफ़ात करे वई रात जो ख्वाब में पियो ॾिसे त पंहिंजूं जेके बि माइटियाणियूं अज़ीज़ियाणियूं क़राबत वारियूं गुज़ारे वियूं से नज़र आयसि चाची मामी सौट मासाद नानी ॾाढी पुफी मासी ख्वाब में नज़र आयसि पर उन्हनि में ॾिठी सुञाती त सभु गुज़ारे वियल आहिनि हे सभु दुनिया तां पर्दो करे वियल आहिनि पर उन्हनि में पंहिंजी घर वारी नज़र न आयसि पुछा कई तव्हीं त सभु आयो पर मुंहिंजी घर वारी नज़र नथी अचे चयूं त तो पंहिंजी घर वारी खे कफन सुठो न ॾिनो हुयो उहा वेचारी लजी पई थिए त कीअं असां सां गॾिजी निकिरे अल्लाह मदीने वारे साईं फरमायो त अहसिनु अकफान मौताकुम पंहिंजे मैयतनि जा कफन सुहिणा कंदा कयो सुठा कफन ढकायो न पंहिंजे मैयतनि खे कफन मेरो कारो पुराणो न ॾियो पर सुठो कफन ॾियो जो मैयत जॾहिं हिक ॿिए में मिलंदा आहिनि त उन कफन में हिक ॿिए सां मुलाक़ात कंदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जितो उनखे कफन सुठो न ॾिनो उनजे करे लजी थी थिए कीअं असां सां गॾु निकिरे पोइ भला हाणे छा थींदो जे हाणे तुंहिंजे पोड़े पाड़े मां का माइटियाणी गुज़ारे त उन सां उनजे मैयत सां कफन ॾियारे मोकिलियो मिलंदो
इमाम सुयूती लिखियो शरह सुदूर किताब जे अंदर मुझा दोस्तों हिन एकड़ो सुठो कफन वरतो उच्चे कपड़े जो कफन वरतई उनके जमजम में धोतई खुशबू लगाई रखे छजे छो न ओड़े पाड़े में का माइटे गुजारे हुई जेमल उन जी लाश के गुस्ल दिनो कफन दिनो जनाजो पड़ियो हाणे हिन छा कयो जो वो धोतल ठयल कफन उन्हें मैयत जी सेरांदी करके उन्हें मैयत के कन में चई त जदे तुझी मुझे घर वारी सा मुलाकात थी ही मुझी अमानत थी ही मुझो कफन मुझी घर वारी खे ॾिजा अनल अमवात यतलाक़ून बैनहुम मैयत हिक ॿिए में मुलाक़ातूं कंदा आहिनि सुभान अल्लाह जी अॼु हिकिड़ा मेहर जा हिकिड़ा खैरपुर जा के बुंडे जा के हिते जे सभु गॾिया मुलाक़ात थी आहे इहे मैयत कब्रुनि में कॾहिं कॾहिं हिक ॿिए सां मुलाक़ातूं कंदा आहिनि ख़ुसूसन ईदुनि जे रातुनि ते 15 शाबान जी रात 27 रजब जी रात लैलतुल क़द्र वारी रात ईदुल फितर वारी रात ईदुल अज़हा वारी रात मैयत हिक ॿिए में मुलाक़ातूं कंदा आहिनि जुमे जुमे ते उन्हनि जो इज्तिमा अभी थींदा आहिनि सुभान अल्लाह तू समझी तो मरी विया मिट्टी में पइजी विया बेरी विया हटा उन्हनि जा पायमाल थी विया न इहो अक़ीदो काफ़रनि जो आहे असां मुस्लमाननि जो इहो अक़ीदो न आहे काफ़रनि जो अक़ीदो कहिड़ो आहे क़ाल मन युहियल इज़ाम वहिय रमीम काफ़र थो चवे त जॾहिं असां मिट्टीअ में पइजी वेंदासीं असांजा हॾा बि पोसीद थी ॻरी वेंदा हॾा पायमाल थी वेंदा मन युहियल इज़ाम केरु उन्हनि हॾुनि खे जीआरींदो रब जो जवाब ॾे त कुल युहीहा الذي انشأها اول मर्रा ओ मदीने वारा तू इन्हनि खे चओ त उन्हनि ॻरियल हॾुनि खे उहो रब जीआरींदो जंहिं तव्हांखे पहिरियों भेरो ज़िंदगी बख़्शी हे कपिड़ो आहे न हे कपिड़ो फाटी वञे वजूद कपिड़े जो आहे फाटी वञे उनखे सिबबो टोपो ॾिबो सिलाई कबी वरी जुड़ी वेंदो ठीकु आहे न पर असुल ॻाल्हि आहे त कपिड़ो हुयो ई न ठाहिण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे ठहियल खे भॼी टुटी वञे उनखे वरी जोड़ण सवली ॻाल्हि आहे कुल युहीहा الذي انشأها اول मर्रा जिंदगी ॾींदो जे पहिरियों भेरो तव्हांखे ठाहियो हुयो पहिरियों भेरो त तव्हां हुयो ई न अण हूं त मां हूं त बणाई उहो रब केॾी कुदरत केॾे पावर वारो आहे जे अण हूं त मां तव्हांखे ठाहियो उहो मरण खां पोइ मिटीअ में पवण खां पोइ वरी जीआरे त उहो रब ताक़तवर वारो आहे चओ सल्लल्लाहु मुझा दोस्तों अल्लाह जा बाना मरदा नाहिन हिकड़े घर मां हिजरत करे लड्डू खणी ॿिए घर में वेंदा आहिनि अॻे रुॻे हिननि अखियुनि सां नज़र ईंदा हाणे हिननि अखियुनि सां नज़र ईंदा मुक़ाम में ॾिस त ये मुआ नाहिन जहिड़ा वेठा आहिनि
मुझे दादा साईं रहमतुल्लाह अलैह अल्लाह काजी खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह हजरत मियां महमूद साईं बोडन वारा इन्हनि जा मुरीद खास मेरी नजर वारा हुआ मियां महमूद साईं बोडला करण वारा उन्हनि जा मुरीद हुआ दादा साईं चिल्लो कमायो 40 ॾींहं खजूर जी हिकड़ी गड़ी ते रोज़ो रखे भी खोले भी खजूर जी गड़ी कश्यप अहिड़ो थींदोसि मुक़ाम ते वेंदा न त मैयत सां ॻाल्हाईंदा कचहरी कंदा ऐं पंहिंजे उन घर वारनि खे ॿुधाईंदा मर्द आहे औरत आहे पर हिते ग़लत तिर अथसि उहो बि ॿुधाईंदा कहिड़े हाल में आहे जन्नत में आहे जहन्नम में ॾाढा मुंहिंजा ॾाढा साईं उहे ॿुधाईंदा हुया समझो था अल्लाह जा बाना चन के ही अतीद है न ही अतीद वे ॾिसंदा आहिनि त मैयत क़ब्र में विझेरा वेठा आहिनि मुगाल पे के इमाम सुयूती वारी हाँ याद आ विसरी वई जी साईं जी कुरानी गुज़ारे वई हिन छा कयो जो वो कफन जेको वरतो हुई उन जे सेरांदी का रखे ऐं कन में चईंसि त ओ ॾाढी मुझी घर वारी जरे कब्र में मिलई त हीअ मुझी अमानत थी कफन मुझी ज़ाल खे ॾिजा मुझा सलाम बि चइजेसि माई खे पूरियो 3 ॾींहं गुज़रिया 3 ॾींहं ते उहो माण्हू ख़्वाब में थो ॾिसे त घर वारी नज़र आयसि पर उहो कफन पातल हुयुसि जेको मैयत सां गॾु उमायो हुयई मुंहिंजा घर वारा तुंहिंजी महिरबानी तुंहिंजो शुक्रियो जो तो मूंखे कफन सुठो मोकिलियो मां बि ठक जहिड़ी सुभान अल्लाह हाणे हे पुराणो कफन जेको पहिरीं ॾिनो हुई न उहो पंहिंजो वापसि वठो हे नओं कफन मूंखे क़बूल आहे पुराणो कफन वापसि ॾिनईसि नओं कफन पातल हुयुसि अख जो खुलियसि सुजाग थियो जो थियो त वाकई बि सुजागीअ में उहो पुराणो कफन हथ में हुयुसि सुयूत जो किताब मूं वटि रखियो आहे चओ त मां तव्हांखे किताब अल्लाह अल्लाह जा बाना मरंदा न आहिनि अॼु जेकॾहिं तव्हां को नेकी जो कम करे ख़ैर करे ख़ैरात करे कलमो पढ़ो तिलावत कयो नफली रोज़ो रखो बरकातूं नफल पढ़ो मुंहिंजा मौला हिन नफल जो सवाब मुंहिंजे बाबा साईं जे रूह खे पहुचे सुभान अल्लाह मुंहिंजा मौला ही जेका ख़ैरात कयमि न हिन कपिड़े जो सवाब हिन मानी जो सवाब हिन पानी जो सवाब मुंहिंजी अमड़ जे रूह खे पहुचा त ईअं थो पहुचे जीअं मोबाइल में न मैसेज कंदा आहिनि जी पुट हेरे ॾिसो लाइव था वञूं असां पंहिंजे नंबर ते मूं वटि मोबाइल आहे जी मुझा मूं वटि तुंहिंजो नालो छा आहे गुलाम अल्लाह वटि आहे मोबाइल मिसाल हिन फ़क़ीर वटि मोबाइल आहे नालो छा अथई अब्दुल जब्बार हाणे मां हितां मोबाइल में मैसेज थो कयां मूं वटि मुंहिंजी हिन मोबाइल में 10,000 नंबर आहिनि सुभान अल्लाह घणा 10,000 नंबर आहिनि मूं वटि फ़क़ीरनि जमा कया पर मां हिकिड़े अब्दुल जब्बार ॾे सेंड कया नंबर 1000 आहिनि 10,000 नंबर आहिनि ऐं हिते बि माण्हू 5,000 माण्हू मिसाल वेठा आहिनि 5,000 मोबाइलूं आहिनि पर कंहिंजे न ईंदो मैसेज सिधो अब्दुल जब्बार वटि ठका वञी सुभान अल्लाह बोलींदो अल्लाह से दिलबर साईं जो मैसेज दिलबर साईं वेठो आहे मदीने में अब्दुल जब्बार वेठो आहे खैरपुर जे इलाइक़े ते सुभान अल्लाह विच में समुंड आहिनि दरिया आहिनि मींहं था वसनि हवाऊं आहिनि तूफ़ान आहिनि वॾा आहिनि तूफ़ान हवाउनि जा खुलनि था पिया हज़ारी मोबाइलूं पाकिस्तान में किरोड़े मोबाइलूं आहिनि कंहिं वटि न वियो पर मुंहिंजे
में मिले थी भाई आखिरी मिले थी हाँ हाँ बेशक मिले सस्ती भी थी भैया इन्हें सा ये मैसेज किथे जिथे मोकलियो उते पहुंची था वने पर अल्लाह जो कुरान ऐसी ते मुकाम ते कोन पहुंचंदो हां सुभान अल्लाह जे तमा चो तमा सारे मुकाम वारन के तो बख्शा तो सबनी के पहुंचंदो हिकड़े जो नालो खणी चो तो मां ने तो सेंड कया पर जेके चवन था त यो खैरात नथी थे ई सारे सवाब नथो थे उहे तो सच्चा है असा चवंदा सवाब वने तो असा भी सच्चा है छो त मैसेज उन्हें जो भी दो जे वट रख रख जे वट बैलेंस हुंदो सुभान अल्लाह मोबाइल में बैलेंस हुंदो त मैसेज विंदो ये बैलेंस ना है सजो डी पियो सेंड करे पर वो उते ही धूड़ पे पई समझो था ना असा चोंदा असा जो खैरात सवाब अजर मदीने में पहुंचे तो पता सोने दस्तगीर वट पहुंचे तो मौला अली शेर खुदा मते शाह नजफ में करबला में इमाम हुसैन वट पहुंचे तो आए ईमान छो त तवा वट ईमान जो बैलेंस आहे जेको चे तो नथो वने सवाब ने वट ईमान जो बैलेंस कोने ईमान जो बैलेंस कोने से तने चवे तो त ई साले सवाब न कयो सवाब नथो मिले अजर नथो पहुंचे ईमान हुजे सा त ये गालियूं न करे हां यो बेईमान भला जे बैलेंस न हूंदो अंद पो इजी लोड कराए पो अचन असा वट त इजी लोड करे असा सुन्नत वट अचन अले सुन्नत वट अचन त ईमान जो इजी जो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या खैरात जा हज़ारे किस्म पैसा ॾियो या बि खैरात आहे कपिड़ो ॾियो या बि खैरात आहे कंहिंखे घर ठाहे ॾियो या बि खैरात आहे के बीमार जी दवा करायो इहा बि खैरात आहे के पहिरें उघाड़े खे जुती पारायो इहा बि खैरात आहे पर हड़नी खैरातुनि खां भले में भली ऊंचे में ऊंची आला में आला खैरात ॿुधायांव कहिड़ी आहे तवजो घटि थो मां उठ वेह था कनि छोकिरा इहा ॻाल्हि मूंखे वणे कोन्हे मूंखे पैसा न खपनि तव्हांजी मोहबत खपे ॻाल्हि खे रुॻो गौर सां ॿुधो पोइ मां 5 कलाक तकलीफ़ कंदुसि छा 2 मिंट बयानु थींदो थोरो गौर सां ॿुधो कुझु पलव में ॿधी त वञो न कुझु हड़ खणी त वञो न तवजो हूंदो त सम्झ में ॻाल्हि ईंदो न वात पटू हेॾे पिया निहारियो हेॾे पिया निहारियो को फ़ाइदो करो अली जहिड़ी पेके जहिड़ी साहब जो सल्लल्लाहु अलैहि सपने का भले में भली खैरात ऊंचे में ऊंची खैरात बधी का अजर सवाब वाली खैरात तब मानी ऐं पानी की खैरात के उन्यारे के पानी प्यारी इन्हें जड़ी भी का खैरात आहे ही कोन
दिया हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत तो करे हबीबन करीमन फरमायो अफदलुल अमाल इदखालुस सुरूर अलल मुमिन भले का भलो अमल युवा जो कि परेशान मुसलमान के दिल के खुश करे रोंदड़ घेरी जाए के गमज़दा जो गम लाए के परेशान हाल जी परेशानी लाए कसौत औरत जेकरे के वटे कपड़ो नहीं तो ने के कपड़ो ढकाए औ अशबात जौअतु के को बुखारो आ तो ने के मानड़ी खराए रंज कराए औ कदैत लहू हाजतन या को जरूरतमंदा हाजतमंदा उन्हें जी हाजत पूरी करे यो सब का भले में भलो अमल सही मुस्लिम में हदीस हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत तो करे तो मुझे दिल पर मोहम्मद करीम जी कचहरी लगी पई हुई हाय 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 या कचहरी भी केडी कचहरी सुनी सुभान अल्लाह हक सुना जे में मदीने वारो मीर विच ते हुजे चौधारी असहाबी वेठल हुजे महफिल हसीन तुझा हसीन माना महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना इत मीर पीर के नाने बिना बिकाना महफिल हसीन सअलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह अय्युल इस्लाम खैर नजब सुभान अल्लाह घर चले आया है असहाबी तो अर्ज करे या रसूल अल्लाह बुधायो त इस्लाम में सब का भले में भलो अमल कहिड़ो इस्लाम जी सब का भले में भली खूबी कहिड़ी मुझे लजपाल नबी फरमायो तो ते मुतआम के बुखारे के मानी खराए इन जड़ो भलो अमल आहे को सिखायो पर खारायण भी सिखो जवाब घड़ा जाते चार मन खाइण सिखायो पर खारायण सिखो सुभान अल्लाह मुझा दोस्तों सुने हबीब फरमायो तो इस्लाम जो भले में भलो अमल ही हुआ के मनी खारायण वतकर उस्सलाम अला मन अरफ्त व मन लम तारिफ ये नंबर ते भले में भलो अमल हुआ जेके जानी सुञाणी उन्हें के भी सलाम कर पर जेके सुञाणी भी न ते के भी चो अस्सलाम अलैकुम सलाम अलैकुम वालेकुम सलाम ये ना जो अस्सलाम अस्सलाम अलैकुम मना तव्हां सलामती हुजे वालेकुम अस्सलाम ऐं अव्हां जे मथां भी सलामती हुजे
जेको जानी सुनानी वाकुफा यारा दोस्ता उन्हें के तो सलाम कर पर जेके जानी सुनानी न तो देखे भी सलाम कर इन्हें जड़ो जो को फलो अमल आए सुभान अल्लाह साईं फरमाता इन फिल जन्नते खुरफन युरा ज़ाहिरुहा मिन बातिनिहा व बातिनुहा मिन ज़ाहिरिहा हबीबन फरमाता जन्नत में हिकड़ी शीशे जी माड़ी या शीश महला शीश महला जंहिंमें अंदरों को बाहर नजर तो अचे बाहरों को अंदर नजर तो अचे इहो शीश महल रब जन्नत में ठाहे छॾियो आहे असहाबन चयो या रसूल अल्लाह इन में रहंदा केर टिकंदा केर ठहियो कंहिंजे लाइ आहे साईं फरमाइनि था अतहल्लाहु तआला लिमन अतअम तआम रब इहो शीश महल उन्हनि जे लाइ ठाहियो आहे जेके माण्हुनि खे मानी खाराईंदा आहिनि छा कंदा आहिनि मानी खाराईंदा आहिनि को वक़्तु हुयो असांजे सिंध में सिंध असांजी सॼी दुनिया में मशहूर हुई महिमान नवाज़ीअ में सिंध जा माण्हू वॾा महिमान नवाज़ हुया हाणे वक़्तु अहिड़ो अची वियो आहे जो चए थो त बस में 5 बजे वेंदे निकिरी वञ न त शाम जो वरी ॿी बस कोन मिलंदी राति रहे को वक़्तु हुयो असांजा वॾड़ा ॾिठासीं सिंध जा पुराणा माण्हू ॾिठासीं महिमान ईंदो त बाग़ बहार पिया थींदा हुया ॿुधो महिमान जॾहिं ईंदो आहे त 10 बरकतूं खणी ईंदो आहे रिज़्क़ जा 10 हिसा खणी ईंदो आहे हिकिड़ो हिसो खाई वेंदो आहे बाक़ी 9 हिसा घर धणी जे लाइ छॾे वेंदो आहे कस त कोन्हे न पुट कस त कोन्हे न तुंहिंजे दाणनि में रब बरकतूं विझंदो तुंहिंजे कणनि खे रब ख़रार बणाईंदो सखी थी बख़ील न थी पेट में न खाराई हुनखे चांहि न पीआरणी बासो वठी वेंदो सियारे जे सिज जो अंगूर किनारो सखी थियो बख़ील न थियो ख़ासि मां पंहिंजे मुरीदनि खे थो चवां सखी थियो बख़ील न थियो कंजूस न थियो दिलियूं कुशादियूं रखो मुंहिंजा दोस्तो को वेही रंग रब जी रहमत जो ॾिसो जंहिंजे घर में जा रसूल अल्लाह इमाम तबरानी हजरत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आंदी आहे मुंहिंजो लजपाल नबी तो फरमाए मन अतअम मुमिनन हत्ता युशबिअहु मिन सगबिन अदखलहु अल्लाह बाबम मिन अबवाबिल जन्नत मुंहिंजा सोना नबी तुंहिंजी सखावत सेखारण था सदके उम्मत के केड़ा सोना सबक ॾिना अथनि मुंहिंजो लजपाल नबी तो फरमाए त जंहिं माण्हू के मोमिन खे मानी खाराई जेको बुखारो हुयो बुखारे खे मानी खाराई एतिरी खाराई जो रजू कयईं रजाई बुखारे खे छा कयईं रजाई बुखारे खे रजाई साईं फरमाइनि था अदखलहु अल्लाह अबवाबिल जन्नत जन्नत जे दरवाज़नि मंझां हिकिड़ो दरवाज़ो रब खोलींदो उन खे उन जन्नत जे दरवाज़े मां दाख़िल कंदो हिकिड़े मोमिन खे रजाइण सां
सां जन्नत जो दर खुली वञे सौदो सस्तो आ की महांगो आ मज़ी जागो जवारो चाहता सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइन था मिन मूजिबात रहमत इतआमुल मुस्लिमिल मिस्कीन के मिस्कीन मुसलमान के जेको मानी तो खाराए रब जी रहमत उन जे ला वाजिब थी वञे जरूर बिल जरूर उन ते अल्लाह दी रहमत वसंदी इन घर ते रहमत वसंदी इन घराणे ते रहमत वसंदी जे घर मां मुसलमान मिस्कीन के मानी खाराई वेंदी हिकड़ी मानी जे वज़ टिन माण्हुनि खे रब बख़्शे छॾे थो हिकड़ो घर धणी जंहिंजो घर आहे मां मानी महिमान थो खाए ॿियो जेको मानी खणी खाराए थो हाणे मिसाल हे 500 माण्हू आया हिकड़ो न लॻंदी सचल हिकड़ो तो सभिनी खे मानी कोन खाराईंदो न ज़रूर इनजा भाई फिरोई दोस्त यार ॿिया हूंदा न खाराइण वारा जी मुंहिंजा साईं फरमाइनि था हिकड़े माण्हू खे मानी खाराइण में उन घर धणी खे बि माफ़ी आहे जेके खाराइण वारा आहिनि उन्हनि खे बि रब बख़्शे छॾींदो आहे ऐं टियों उहा रधण वारी पचाइण वारी सुभान अल्लाह उहा अधी भेण जेका गर्मी में काढ़े में उस में छेड़ा थी बारे काठियूं आलियूं हिन मींहं होगी थी वई आहे तूं जे करे अमड़ जे अखियुनि मां लुड़क वही था पवनि पर पोइ बि पाण खे तकलीफ़ ॾेई महिमान जे लाइ मानड़ी थी पचाए इन अधी भेण खे बि रब जन्नत इन जे लाइ रहमत वाजिबा जन्नत वाजिबा बेहश्त जो दर खुली वेंदो आहे सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो इन्नल अब्द लयतसद्दक़ु बिल किसरत तरबू इंदल्लाह हत्ता तकून मिस्ल उहुदिन सुभान अल्लाह दिल हाजिर कर तर्जुमो पे साईं फरमाइंदा को माण्हू मानीअ जो कन्नो खैरात थो करे सुभान अल्लाह ये सॼी मानिया हे कन्नड़ो ही कन्नो मानड़ी जो खैरात करे के बुखारे के उन्यारे के उहा मानड़ी खाराए थो रब उन कन्ने खे वधाईंदो जीअं नंढड़े तोड़े खे मालिक पालींदो आहे पाले पाले वॾो उठ थी वेंदो आहे गोरे मां उठ थी वेंदो आहे इन कन्ने मानी वारे खे रब वधाईंदो तव्हांजो उहद जबल जहिड़ो अमल थी उनजे साले मीज़ान में तोड़ियो वेंदो किथे मानीअ जो कन्नो किथे उहद जबल साईं 11 किलोमीटर टिखो आहे 8 किलोमीटर वेकरो आहे उहद जबल जेके मदीनो ॾिसी आया आहियो तन उहद जबल बि ॾिठो हूंदो सुभान अल्लाह जन न ॾिठो आला सभिनी खे मदीनो ॾिठो आमीन आमीन कंहिंखे शौक़ आहे मदीने हलण जो सची था चओ अथव सिक मदीने जी जी सही अलाह कंदो जेके बि आसाइता आहियो अलाह सभिनी खे मदीनो ॾेखारे हाणे मेहर में
मस्जिद ठही आहे न जेका कुबे शरीफ आहे जी सही ॾिठी अथव जी जी इन मस्जिद जो नालो आहे मस्जिदुल मदीनतुल मुनव्वरा इन में 3 तारीख़ मई जी जेको हाणे मथियो महीनो अंग्रेज़ी बीहंदो न उनजी 3 तारीख़ ते जलसो थींदो उन जलसे जो उनवान हूंदो हलो हलो मदीने हलो उन जलसे में इंशाअल्लाह ताला मां हिकिड़ो नुस्ख़ो ॿुधाईंदुसि ग़रीब गुरबो बि जेको उन नुस्ख़े ते अमल कंदो मदीने ज़रूर हक़ मुझे सका दूंगी नुस्ख़ो खणी ईंदुसि तव्हांजे लाइ ईंदो इंशाअल्लाह शरीफ़ ईंदो भाड़ो नथा त मां ॾींदुसि हर भरोसा कूफी न थियो भेड़ परे त कान्हे का फट फटीअ ते चढ़ंदो त 5 मिंटनि में अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइंदा हाज़ा उहुदुन जबलुन युहिब्बुना व नुहिब्बु ये उहुद जबल मूसा प्यार रखंदो आ मां मोहम्मद इने सा प्यार रखंदो आहियां हाज़ा जबल मिन जिबालिल जन्नत यो उहुद जबल बेहश्त जे जबलन मां हिकिड़ो जबल सुभान अल्लाह हाणे मां ताज़ो आयो आहियां अल्लाह उन जबल ते विस मां हुते कोतरी किना वेही रहियो उन वेही ॾिसां घड़ी है जंहिंजी नज़र कमज़ोर हुजे न उहो त जबल खे हीअं रुॻे ॾिसे 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 हुनजी नज़र टुटी साईं फरमाईंदा जेॾीमहिल उहो त जबल ते अचो ते का साई शइ ॾिसो न को तीलो को संग को सावक जावल हुजे वलो में इदाई ॿियो कुझु न आहे कांटे में बीठल हुजे न कंडन वारो उहो पटे खाओ जहिड़ी बि पेट जी बीमारी दूर छॾे ॾींदो हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठार आहे मदीनो अखड़ में जो ठार आहे उते आ रहमत उते आ बरकत उते दिल में जो सही करार आहे हयात आहे हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पैदा सदन में साड़ी थिए उन्हीअ सां फिरत मां कई जे पुकार आहे हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठार आहे साईं फरमाईंदा हिकिड़ो कन्नो मानी जो ख़ैरात कयो रब उनखे वधाईंदो 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 ताजो ओ त चपल जेॾो करे तव्हांजे अमलनि में चोरींदो साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जे ॾियारे माण्हू उथंदो त उनजे अॻियों बि बाहि नज़र ईंदी साॼे बि बाहि फड़कंदड़ हूंदी खाॿे बि दोज़ख जी बाहि फड़कंदड़ हूंदी साईं फरमाइनि था पोइ पंहिंजे वजूद खे जहन्नम